अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जावेद अहमद मगर। दोस्तों, मौसम जी सूरत हाल थोड़ी डिस्कस कंदासीं। मुसलसिल बारिशूं हुयूं ऐं मूंखे दोस्तनि चयो हुयो त तव्हां बारिश जी सूरत हाल वधीक फर्दर जेका असां वेदर जी सूरत हाल ॿुधायो। जेको असां वटि जेको 6 साइक्लोन हुयो उन जी जेका बि वाक़ियात हुई उहा 27 अगस्त ते उहा एंड थी वई। पर उन खां पोइ हिकिड़ो 27 खां पोइ हिकिड़ो बॉब जेको आहे ताक़तवर हिकिड़ो सिस्टम ट्राइपिकल सिस्टम हिकिड़ो आयो हुयो जंहिं सिंध खे हिट कयो हुयो, जंहिंमां उहा सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बारिशूं थियूं हुयूं ऐं माण्हू उहे ई पिया सम्झनि त उहो 6 स्पेल जो बारिश आहे, पर उहो हिकिड़ो ॿियो बॉब सिस्टम हुयो जंहिंजे करे ट्राइपिकल सिस्टम हो जंहिंजे करे उहे बारिशूं आयूं। ऐं बारिशुनि जे करे यकीनन मुश्किलातूं आहिनि, माण्हू परेशान थियनि था, हिकिड़ो डिज़ास्टर हुयो ऐं तकलीफ़ आई असां सभिनी खे, ऐं इहा आज़माइश आहे बिल्कुलु। बहरहाल हाणे हिकिड़ो ईअं आहे त ॿ हिकिड़ा ताक़तवर सिस्टम जेके आहिनि उन्हनि जी जेका वाक़ियात आहे ॿिनि सिस्टमनि जी, उहा 29 अगस्त ते माना सुभाणे सिंध जे मथां हिकिड़ी एयर सर्कुलेशन ठहंदी। सुभाणे सिंध जे मथां 29 अगस्त ते हिकिड़ी एयर सर्कुलेशन ठहंदी। उनजे करे सिंध जे सम ऑफ एरिया में सुभाणे बारिश थी सघे थी, एक्सपेक्टेड आहे। ऐं ईअं बि आहे त न थिए, पर सुभाणे बारिश एक्सपेक्टेड आहे बिकॉज हिकिड़ो जेको आहे एयर सर्कुलेशन सुभाणे ठहे थी। ऐं उहा बि आहे त का उनजी उहा ऑफशोर टेरिफ सां मिली करे जेका उहा एयर सर्कुलेशन आहे उहा ऑफशोर टेरिफ सां मिली करे सुभाणे बारिश थींदी, माना सुभाणे बारिश एक्सपेक्टेड आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा ई आहे त असां जेको ताक़तवर जेको सिस्टम थी वियो, उन ताक़तवर सिस्टम खां पोइ बि ईअं हूंदो आहे त बारिश थींदी रहंदी आहे। असांजी जेका एवापोरेशन थिए थी, मां दोस्तनि खे सम्झाइण जी कोशिशि कई हुई त असांजी जेका एवापोरेशन थींदी आहे ऐं उहे जेका बुखारात पाणी जी शिकिल में मथे वेंदा आहिनि, ॾींहं जो सिज लॻे थो त शाम जो क्लाउड्स रहंदा आहिनि, हल्को रेन शावर थींदो आहे। त दोस्त सम्झनि कोन पिया हिन ॻाल्हि खे, चवनि था भई तव्हां चयो आहे मींहुं ख़तमु थी वियो, मींहुं त ख़तमु थियो ई न आहे। पर हाणे ऑन द अदर एंड हाणे ईअं आहे त हिकिड़ो सेप्टेंबर में हिकिड़ियूं जेके से बारिशूं मुतवक़ा आहिनि, पर उहे बारिश मां तव्हांखे हींअर उहो जेको आहे सो इनखे असां मूनसून सीज़न जो ट्रीट चई सघूं था कि भई इहा बि मूनसून सीज़न जो पार्ट आहे, माना हिकिड़ो सेप्टेंबर में हिकिड़ी बारिश आहे। बहरहाल उहा डिक्लाइन में आहे ऐं उनजो जेको आहे सो ईस्टर्ली जेको ट्रॉपिकल जेट आहे उनजो हिकिड़ो इंजीनियरिंग टर्मिनोलॉजी आहे, उहो तव्हां उनखे न सम्झंदो ऐं उहो बि वीक आहे। ऐं जेको ईस्टर्ली जेको ट्रॉपिकल जेट आहे उहो वीक आहे, त माना जेका सेप्टेंबर जी बारिश थींदी उहा एॾी शदीद बारिश न थींदी। मां तव्हांखे इहा शइ तव्हांखे मां टेक्निकली थो सम्झायां, अगरि को ॼाणू माण्हू हूंदो मुंहिंजी इन टर्मिनोलॉजी सां त उहो सम्झी सघंदो। बहरहाल इहो आहे त मूनसून वेंदे वेंदे असांखे कुझु बारिशूं ॾेई वियो आहे। ऐं हाणे ई मां तव्हांखे हिकिड़ो सम्झायां थो त जेको आहे सो बे ऑफ बंगाल में क्लाउड्स कीअं ठहनि था, कहिड़े तरफ़ वञनि था, लो प्रेशर किथे आहे। अचो त मां तव्हांखे वेव जी शिकिल में सम्झायां। अच्छा दोस्तों, हाणे असां 28 तारीख़ की राति जो 11 बजे खां 2 बजे खां ऐं 5 बजे जी ॻाल्हि कंदासीं। त ॾिसो, हींअर असांजी जेका आहे सा बे ऑफ बंगाल जे तरफ़ 2 सिस्टम हिकिड़ा घुमी फिरी रहिया आहिनि ऐं उहो पाण खे मेच्योर करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पर इशू जेको आहे, इशू हिकिड़ो इंडिया में लो प्रेशर डेवलप थियो आहे, साम्हूं तव्हांखे नज़र अचे थो। ॿियो लो प्रेशर आहे सऊदी अरब में। माना असां ॿिनि लो प्रेशर जे उहे लो प्रेशर असांखां सो फार आहिनि, उनजो असां ते कोई बि इम्पैक्ट नथो पए। ऐं ॿियो इंडिया जे जेको समुंड आहे उनजे मथां बि लो प्रेशर आहे। पर असांजे मथां चाइना में हिकिड़ो लो प्रेशर ठहे थो, जेको कहिड़ो हाई में थो वञे, कहिड़ो लो में थो वञे, तव्हांखे हिते नज़र बि ईंदो हूंदो। ऐं बहरहाल जेको जेके बि क्लाउड्स आहिनि इहे एॾा वधीक शिदत वारा न आहिनि। इहे जेके आहिनि से हार्डली जेके आहिनि से 15-20 या 25 mm जी जेका आहे सा बारिश जे एक्सपेक्टेड आहे इन्हनि मां। ऐं हीअ ॾिसो रियाज़ में आहे, हीअ त लो प्रेशर ठहे थो ऐं सऊदी अरब में। ऐं ॿियो जेको लो प्रेशर ठहे थो उहो इंडिया में थो ठहे। ऐं उन खां पोइ बाक़ी जेको आहे सो हाणे बाक़ी तव्हां ॾिसंदो त जेको समुंड आहे उनजे मथां इलाही सारा सिस्टम्स जेके आहिनि ठहनि बि था, पाण में मिलनि बि था ऐं ड्रहनि बि था, ऐं उन्हनि जो असां ते कोई एॾो इम्पैक्ट न आहे। एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त असांजी हींअर सिंध बोर्ड जी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रही आहे। जिथे किथे पाणी आहे, उन घणे पाणी जे करे असां हल्की बारिश बि असां बर्दाश्त न कंदासीं। जेकॾहिं हीअ नंढी बारिश बि हिकिड़ी सिर्फ़ु 20 मिंटनि जी बारिश जेकॾहिं असां ॾे पवंदी त बि उहा असांजे लाइ ॼण 500 mm जी बारिश जे बराबरि हूंदी।
असांजी सिंध में वंस हिकिड़ो दफ़ो लो प्रेशर ठहंदे नज़र अचे थो, उन खां पोइ असां ते लो प्रेशर न आहे। पर मक़सदु आहे हींअर असां ॻाल्हि था कयूं 31 अगस्त जी ॻाल्हि था कयूं, उन में बि सिस्टम एॾो मैच्योर ताक़तवर न आहे। असां 1 तारीख़ जी ॻाल्हि कंदासीं, उन में हाणे तव्हां ॾिसो त बैंकॉक खां मथां जेको समुंड में हिकिड़ो प्रेशर सुठो ठहियलु आहे। हाणे इंडिया खे तक़रीबन कवर करे चुको आहे। जेकॾहिं असां 1 तारीख़ जी ॻाल्हि कंदासीं त 1 तारीख़ ते इंडिया खे कवर थो करे, पर उहो असांजे सिंध जे तरफ़ ऐं पाकिस्तान जे तरफ़ उनजी मूवमेंट न आहे। वरी पाण में उहो उते शावर करे उते डिस्पर थो थिए, उहो ट्रेवल नथो करे। ऐं उन खां पोइ असां अचूं था हाणे 2 तारीख़ ते था अचूं, फ्राइडे ते राति जो 2 बजे असांजो लो प्रेशर ठहे थो, मुल्तान साइड में लो प्रेशर ठहे थो, मुल्तान खां मथे लो प्रेशर ठहे थो, उहो असां ॾे हिन खे खणी अची सघे थो। ऐं बाक़ी तव्हां ॾिसो त जेको आहे उन खां अलावा अहिड़ो कोई बि जेको आहे सो चांस न आहे। फ्राइडे ते जेको आहे सो कुझु बि मींहं जो चांस न आहे त असांजे सिंध जे तरफ़ को ट्रेवल करे। हिकिड़ो सिस्टम आहे जेको फ्रे अथो, इहे 2 सिस्टम आहिनि पाण में, इहे 2 सिस्टम मिली करे असांखे जे लाइ प्रॉब्लम करे सघनि था। ऐं उहे बि 3 तारीख़ ताईं काई बि अहिड़े क़िस्म जी काई बि सूरत हाल न आहे। ऐं बिल्कुलु लाइट आहे, उन में कुझु बि जेको आहे सो अहिड़ो शिदत न आहे हुन में। ऐं जेको आहे बाक़ी असां ॾिसंदासीं त असांखे बैंकॉक खां मथे समुंड में शदीद तरीन जेको आहे सो प्रेशर ठहियलु आहे। जहिड़ो असां वटि पई 500 mm बारिश, उहा समुंड में नज़र थी अचे, उहा 500 mm जी बारिश। बाक़ी असांजी बिल्कुलु पाकिस्तान क्लियर आहे। इहो जेको नीरो ब्लू डॉट बीठो आहे, इहो पाकिस्तान आहे। तव्हांखे पाकिस्तान में मैप नज़र ईंदो हूंदो। अच्छा, हाणे थोरो ॾिसूं था, हीअ आहे जेको मां तव्हांखे ॿुधायो, हीअ बैंकॉक खां मथे समुंड में हीअ 500 mm जो ऐं 700 mm जो जेको आहे सो हीअ जेको आहे प्रेशर जेको आहे हीअ रेंज जेको आहे हिते ज़ाहिर थिए थो। अचूं था असांजे हिन में इंडिया में, त इंडिया में हीअ जेके क्लाउड्स आहिनि, इहे जेके आहिनि से बीठा आहिनि। हीअ बैंकॉक खां मथां हीअ मां तव्हांखे बैंकॉक ॾेखारियो, ऐं उन खां पोइ हीअ तव्हांखे ॾेखारियो हीअ ॿिया जेके आहिनि असांजा डिफरेंट मुल्क आहिनि। ऐं थोरो जोग्राफ़ी जो जेको तालिब इल्मु हूंदो त उहो हिननि शयुनि मां इंजॉय कंदो त कहिड़ी शइ किथे दुनिया में एग्ज़िस्ट करे थी, ऐं उहो इन मां महज़ूज़ थींदो ऐं लुत्फ़ अंदोज़ थींदो इहे सभु कुझु ॾिसी करे। बहरहाल डिफरेंट जॻहियुनि ते किथे हाई प्रेशर आहे, किथे लो प्रेशर आहे। ऐं बहरहाल मां ॻोल्हण जी कोशिशि पियो कयां ऑस्ट्रेलिया खे। ऑस्ट्रेलिया हींअर बहरहाल मौज़ू चेंज थी वेंदो। बहरहाल हींअर ॾिसो त असांजे तरफ़ कोई बि शदीद तरीन मींहुं नथो अचे। ऐं बहरहाल जेकॾहिं सेप्टेंबर में एक्सपेक्टेड आहे त 5 सेप्टेंबर खां पोइ जेकॾहिं 1-2 जेको सिस्टम आहे उहो ठही करे असां ॾे ईंदो त उहा बारिश थी सघे थी। पर मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां त असांजे कॾहिं बि हाइड्रोलॉजी में या असांजे हिन में जेको आहे सो वेदर जे में कॾहिं बि प्रिडिक्ट जेका आहे सो लॉन्ग नथी करे सघिजे। इहो तव्हां यकीन ॼाणियो, अफ़वाह ते न हलो। सो लॉन्ग प्रिडिक्ट नथी करे सघिजे जेसि ताईं ॾिसो न हवा जो रुख आहे, काॾां बि चेंज थियो, काॾां बि लो प्रेशर हो हाई प्रेशर में ईंदो, टुटी वेंदी ओॾां शइ। उनजे करे प्रीमेच्योर ॻाल्हि ई न कजे, इहो वधीक बहितरु थींदो। बाक़ी मां तव्हांखे ॿुधायुमि सुभाणे जे बारे में त सुभाणे सम ऑफ प्लेसिस सिंध में बारिश थी सघे थी। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, ऐं मुंहिंजी बि तव्हांखे दुआउनि जी इल्तिजा। थैंक यू सो मच।